नाज़रीन, हैदराबाद में स्पार्क स्कूल में स्पेस वीक मल्हायो वियो आहे। इन बाबति ॾिसूं था हीअ रिपोर्ट। स्पार्क स्कूल के बारे में मुझी बार जी फर्स्ट एडमिशन है स्पार्क स्कूल में आई सुठो आ माशाल्लाह। एक्टिविटी बेस्ड स्कूल आ। हियर जो उन जो प्रोजेक्ट वगैरह थियो आ जेको स्पेस ने जो तो वो ॾाढो सुठो कयो था। स्पार्क एक्चुअली आहे एक्टिविटी बेस्ड लर्निंग। एक्टिविटीज़ जे थ्रू असां ॿारनि जो डिफरेंट कॉन्सेप्ट क्लियर कंदा अचूं पिया ऐं हीअ असांजो 3rd ईयर आहे जेको असां स्पेस वीक सेलिब्रेट कयूं पिया। असां वटि खला में थिए छा पियो असांखे कुझु ख़बर ई न आहे। डिफरेंट कंट्रीज़ मां काफ़ी माण्हू वेंदा आहिनि पर असांजा साइंटिस्ट जेको आहे असांजे ॿारनि ताईं उहो नंढियूं नंढियूं क्लिप्स ठाहे करे असांखे जेको आहे इंफॉर्मेशन ॾियनि त इन जे लाइ असां बि हिकिड़ो नंढिड़ो क़दम खयो आहे त असां ॿारनि खे ॿुधाए सघूं स्पेस में हले छा। स्पेस वीक जेको आहे सॼी दुनिया में सेलिब्रेट कयो वेंदो आहे ऐं इन्हनि डेज़ में ई सेलिब्रेट कयो वेंदो आहे 4 अक्टूबर खां 10 अक्टूबर ताईं। त स्पार्क स्कूल बि हर साल सेलिब्रेट कंदो आहे त हिन साल बि असां कयोसीं ऐं तव्हां विज़िट कया हूंदा। ॿारनि ॾाढी महिनत कई आहे। I belong to class 6. I tell you few lines about Anne McLean. The investigation may lead to development of a strategy to help this prevent effects in future space. Explorers as well as people on the Earth who experience prolonged bed rest. A native of Spokane, Washington, McLean earns a degrees of Masters in Aerospace Engineering and International Relations. She holds a rank of Lieutenant Colonel as an Army veteran with more than 2,000 flights in over 20 different aircraft. I am Madhya from class 8. Today my topic is Krishna Koch. Christina Koch was born on 5 January 1975. NASA astronaut Krishna Koch spent 328 days in space. Good evening. My name is Kubra. She member Mina Hill. From class 6. Today my topic is famous woman Peggy Whitson. Whitson earned a Bachelor of Science Biology Chemistry from Iowa Wesleyan College and a doctorate in Biochemistry from Rice University. In this photo, she works genes in space, 3 experiments which completed first ever sample to scan this process entirely aboard International Space Station. This innovation makes it possible to identify microbes to real time without having to send process sample to on backup, a revolutionary step for microbiology and space exploration. द स्पार्क स्कूल हिकिड़ो अहिड़ो ही हैदराबाद जो दिलि आहे। अहिड़ो प्यारो स्कूल आहे जंहिंमें जेके सर हसन वारा आहिनि, सर दानिश वारा आहिनि, सर जतोई आहे ऐं नूनारी साहब आहे। इन्हनि जी कोशिशि इहा हूंदी आहे त इन्हनि ॿारनि खे एॾो एक्टिव कयूं जो ही पाकिस्तान जी कंहिं बि कुंड में वञनि, दुनिया जी कंहिं बि कुंड में वञनि परेशान न थियनि। ऐं अॼु त मां हैरान रहिजी वियो आहियां नंढड़नि ॿारनि जूं एक्टिविटियूं ॾिठी। उन्हनि सोलर कीअं ठाहिया आहिनि, जहाज़ कीअं ठाहिया आहिनि, मोटर्स कीअं ठाहिया आहिनि, पाणी कीअं सप्लाई थिए थो ऐं पार्किंग कीअं आहे, राति जो कीअं घर में गेड़ो रोशनी कीअं थिए। वाह वाह ऐं ॾाढो ज़बरदस्त। मुंहिंजो इहो ई पैगाम आहे पूरी सिंध जे नौजवाननि खे त प्लीज़ तव्हां महिनत कयो, अॻिते अचो, पंहिंजी सिंध ऐं पाकिस्तान जो नालो रोशन। स्पार्क स्कूल जे बारे में चवणु चाहींदुमि त लतीफ़ कैंपस आहे। तक़रीबन हैदराबाद में अहिड़ियूं शयूं, अहिड़ा कॉम्पिटिशन थियणु ख़तमु थी विया आहिनि ऐं वरी यको लॉकडाउन स्कूल बंदि आहे। हीउ हिकिड़ो भलो कमु आहे जेको थिए पियो हाणे ऐं जे लाइ एप्रिशिएट करणु खपे हैदराबाद वारनि खे त अहिड़ा थियणु घुरिजनि ॿिनि स्कूलनि में बि। जी स्पार्क स्कूल हिकु सुठो स्कूल आहे हैदराबाद में। ॾिनी काफ़ी कैंपस आहिनि, 6 सर आहिनि, तक़रीबन सुठो उस्ताद आहिनि ऐं सर अरसलान लतीफ़ कैंपस हुई। त हीउ जेको सर वारनि रखियो आहे हिकु स्पेस वीक त हीअ थियणु घुरिजनि छो त ॿारनि खे हिन सां कॉन्फिडेंस वधे थो, ॿारनि खे इंजॉय थिए थी, इंटरटेनमेंट थिए थी ऐं ॿारनि जो जेको एक्सपीरियंस आहे उहो ज़ाहिर थिए थो हिते। परवेज़ हारून, चेयरमैन पाकिस्तान प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन।
आज हम कराची से यहाँ हैदराबाद आए हैं दावत पर स्पार्क स्कूल की कि स्पेस डे यहाँ सेलिब्रेट किया जा रहा है। सूबे भर के अंदर जिस तरीके से स्पेस वीक मनाया जा रहा है यहाँ पर भी, और इसकी जिस तरह आज मुझे भी हसन मुर्तज़ा भाई ने भी बताया कि जी जो उसकी थीम है वो वुमेन इन स्पेस है। और यहाँ पर जब मैंने बच्चों को और बच्चियों की नॉलेज देखी, मालूमात देखी और उनके प्रोजेक्ट्स देखे तो असातिज़ा कराम और टीचर्स ने बेइंतहा मेहनत करी है बच्चों के साथ। और जिस तरीके से हम सब के इल्म में है कि गुज़िश्ता कई माह से स्कूल्स के अंदर तालीमी सिलसिला बंद था, बच्चे घरों में मुक़ीद थे, मगर स्कूल खुलने के बाद स्पार्क स्कूल ने जिस तरीके से बच्चों को ये अपॉर्चुनिटी फ़राहम की है, मैं स्कूल के जो डायरेक्टर हैं हसन मुर्तज़ा साहब और इनकी पूरी टीम को मुबारकबाद पेश करता हूँ। त हुन ॾाढो इनिशिएटिव वरितल आहे ऐं लतीफ़ कैंपस ऐं प्लस में पूरे स्पार्क सिस्टम जो जेको आहे उहो मोटल इहो हूंदो आहे त जेको आहे हमेशह एक्टिविटी बेस्ड हूंदो आहे। सो ॾाढो ज़बरदस्त आहे। ॿारनि ॾिसो केॾो ज़बरदस्त वर्कआउट कयो आहे, नॉलेजेबल कयो आहे, उन्हनि खे सॼी लाइफ यादि रहंदो। ज़रूरी कान हूंदियूं आहिनि शयूं जेके रुगो मतिलबु वर्डली या वर्बली सम्झायूं वञनि, पर जॾहिं हू फिज़िकली एक्टिव थींदा आहिनि त उन में वधीक हिकिड़ो मज़ो ईंदो आहे, उन्हनि खे शयूं यादि रहंदियूं आहिनि। सो वेरी मच हैप्पी, थैंक यू वेरी मच। तो आज हम यहाँ मौजूद हैं, काफ़ी अच्छा इवेंट है और ये इवेंट होने चाहिए क्योंकि ये फीचर बेस्ड है। ऐसा नहीं है कि किसी ने डेकोरेशन कर लिया, किसी ने ऐसा कर लिया, लेकिन यहाँ जो काम हो रहा है वो फीचर डिपेंडेंट है। बच्चे सीख रहे हैं और उनको अप्लाई भी कर सकते हैं यूनिवर्सिटी लाइफ में। जब आते हैं, जैसे कि मैं खुद एक इंजीनियर हूँ, तो हमें पता है कि जो चीज़ें हमने यहाँ नहीं सीखी वो यूनिवर्सिटी में जाके हमें फिर से पढ़नी पड़ी हैं। अगर ये बच्चे यहीं से सीख के जाते हैं तो दे आर एक्चुअली लाइक अपने आप पे ही काम कर रहे हैं। In 2017, US announced a plan to establish the settlement on Mars. SpaceX proposed the development of Mars transportation infrastructure. SpaceX will launch cargo Starship on Mars in 2024. Thanks. Interest in its resources. Number 2, curiosity about its potential for human. Number 3, the possibility that settlement on another planet is decreased for human discussion. Assalamu alaikum, my name is Malka. I study in class 5. My project is Colony on Mars and I want to present hurdles in colonization. Number 1, radiation exposure. Number 2, reduced air pressure. Number 3, atmosphere with only 0.16% oxygen. Number 4, low gravity. Number 5, lack of water. Number 6, toxic soil. Number 7, lack of water. सर अहिड़ा इवेंट्स आई थिंक सो स्कूल लाइ तमामु बहितर आहिनि, छो जो ॿार अक्सर जेको क्लासिस में न आहे सिखंदो जेतिरो तव्हांजो एक्टिविटीज़ में सिखंदो आहे। त उनजे करे अल्हम्दुलिल्लाह जेको असांजो जेको हीउ इदारो जेको अॼु चमकियल आहे या कंहिं सुठे हिकिड़े इदारे सां रिलेटेड आहे, हिकिड़ो सुठो इदारो सॼो वञे थो, सिर्फ़ु इन जे करे ही एक्टिविटीज़ में तमामु अॻिते आहे। इन जे करे अल्हम्दुलिल्लाह असां तमामु घणो अॻिते आहियूं माशाअल्लाह सां। थैंक यू सो मच सर। थैंक यू। स्पार्क वारा जेको ही जो स्पेस जे बारे में पेरेंट्स खे बि थोड़ी नॉलेज थी वई, ॿारनि खे बि थी वई, अवेयरनेस जे लाइ कयो आहे, सुठो कयो आहे। हाँ, एप्रिशिएट करनि था आऊं तो। मुंहिंजे ख़्याल में त जेके बि वॾा वॾा स्कूल आहिनि उहे एक्टिविटी बेस्ड कमु कराइनि था, पर अञा उहे वॾा जेके वॾा स्कूलनि जा नाला तव्हां खणी ॿुधायो, बेकन आहे, सिटी आहे, बोनावेंचर आहे, इन टाइप जा, काउंटी आहे, हिन लेवल जो अञा ताईं कंहिं एक्टिविटी न कराई आहे। अॼु जेका ख़ासि तौर ते जेका मां सेंसर्स वारी ॿारनि खे प्रोजेक्ट्स ते कमु करायो अथनि, स्मार्ट स्ट्रीट लाइट कीअं हुजणु घुरिजे, स्मार्ट हाउस लाइट कीअं हुजणु घुरिजे, जेके ऑटोमेटिक या थ्रू सेंसर चऊं था, या इलाही मूंखे नई लॻी, क्रिएटिव लॻी। ऐं हीअ सिर्फ़ु स्पार्क में न, आउं त रिक्वेस्ट कयां सिंध जे सभिनी स्कूल वारनि खे त हिन सेंसर्स वारे प्रोजेक्ट जे टीम सां राब्तो कनि ऐं हिननि खां पंहिंजनि स्कूलनि ॿारनि खे इहे प्रोजेक्ट ते कमु कराइनि ऐं सेखारीनि। हाँ, न ॾाढी हिते ख़ुशी थी, हिते आयासीं, ॾिठोसीं हिते इवेंट जेको आहे। ज़ाहिर आहे अहिड़े क़िस्म जा इवेंट्स तमामु घटि था थियनि। हैदराबाद में त मां सम्झां नॉमिनल क़िस्म जा आहिनि, तमामु घटि आहिनि। ऐं हिननि क़िस्म जी एक्टिविटीज़ या हिन क़िस्म जी इवेंट्स जो मक़सदु फ़ाइदो इहो आहे त असांजे ॿारनि में हिकिड़ी क्रिएटिविटी पैदा थी थिए ऐं हुननि खे वधीक कुझु करण जी ऐं वधीक कुझु सोचण जी जुस्तजू पैदा थी थिए ऐं अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ थींदियूं रहनि। मां थो चवां त स्पार्क वारनि त हीउ सुठो इनिशिएट वरितो आहे, शायदि 2 सालनि खां गुज़िरियल 2 सालनि खां इहो सिलसिलो हले पियो, पर हर स्कूल में अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ थियणु खपनि जंहिंमें असांजा ॿार जेके आहिनि न, माना उहो तोतनि जे बदिरां हिकिड़ा तख़लीक़ी इंसान। My name is Anmol from class 7, the Spark School and College Latif campus. This is my topic, the Apollo 11 lunar lander. This lander, part of the Apollo 11, the lunar module, is the most famous example of a type of spacecraft known as a lunar lander.
Elon Musk's company based Jeff Bezos, Blue Origin and others in the contest to carry American astronauts to the lunar surface. On July 20, 1969, the Apollo 11 lunar module made its first lunar landing. My name is Arba from class 8. A lunar lander is a type of spacecraft designed to land on the surface of the moon. It also had a decent rocket engine, oxidizer tanks, and gear and fuel. NASA's Martian orbit was the first US spacecraft. It photographed potential for the capture of the Earth. Thank you. Then I am from class 8. Today I am going to tell about the moon rover car. It is also called moon buggy, designed by the French Pavelex. The weight of this car is 210 kg on the earth, which equals to 460 pounds, and the weight of this car on the moon is 36 kg, which is equals to 74 pounds. It was invented in 26 July 1971. हेलो अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो असद नज़ीर आहे. सो बेसिकली असांजो इहो आहे त हिते रोबोटिक्स जी जेका असां ट्रेनिंग ॾिनी आहे स्पार्क में. असां हिन खां पहिरीं सेवनचरी में असांजो इंस्टीट्यूट आहे 110 इनोवेशन सेंटर. उन सेंटर में असां इहे ॿारनि खे 4 महीननि जो कोर्स थींदो आहे. उहो कोर्स असां उन्हनि ॿारनि खे कराईंदा आहियूं रोबोटिक्स जे हवाले सां. हींअर तव्हां ॾिठा हूंदा हिते ॿारनि जेके नंढा नंढा प्रोजेक्ट ठाहिया आहिनि, स्मार्ट स्ट्रीट लाइट थियो, स्मार्ट लाइटिंग थी वियो, होम ऑटोमेशन थी वियो. इहे ॿारनि खे हींअर असां स्पेसिफिक थींदो आहे स्पार्क में. हींअर असां ॿारनि खे इहा ॿिनि हफ़्तनि जी ट्रेनिंग ॾिनी आहे. इंशाअल्लाह ताला असांजी कोशिशि इहा ई आहे त अॻिते जंहिं महिल असांखे स्कूल वारा इहा अप्रोच कंदा, हाली फ़िलहाल असांखे इहो ई चओ अथनि त हिननि खे 2 हफ़्तनि में स्पार्क वीक जे हवाले सां असां हिननि खे वर्कशॉप ॾिनी आहे. उन खां पोइ असां हिते इंट्रोड्यूस कराईंदासीं पंहिंजो 4 महीननि जो कोर्स. माशाल्लाह असां स्पार्क स्कूल विशाल लतीफ़ कैंपस में आयासीं. दिलि खे ख़ुशी थी. ॿारनि जो टैलेंट बि ॾिठोसीं. माशाल्लाह उन्हनि जी महिनत सुठी कई आहे. जेतिरे क़दुरु उन्हनि जे हैसियत आहे नंढी उमिरि में, हींअर अगरि उहे कुझु कंदा त अॻियां सभु कुझु उन्हनि खे सम्झ बि अची वेंदी आहे. हली माशाल्लाह स्कूल जे स्टाफ सां कोऑपरेट कयो आहे. जेको बि असां दुआऊं थी सघनि थियूं, ॿियो वधीक त असां नथा करे सघूं. जीअं की ऐं वेदर मॉनिटरिंग सिस्टम ठाहियो आहे जेको असांखे टेम्परेचर या वेदर ॿुधाए थो सघे. जीअं की असांजी ऐप हूंदी आहे, असां IP लैपटॉप ते को बि एंड्रॉइड फ़ोन ते हणी असांखे वेदर इहो ऑटो कंट्रोल सिस्टम आहे. इहो असांखे टेम्परेचर ॿुधाईंदो आहे. जीअं कॾहिं कॾहिं रॉकेट में उॾंदा आहियूं त कॾहिं कॾहिं थधिकार थींदी आहे, थधिकार में माण्हू ॼमी वेंदो है. आपको ये बताना चाहती हूँ कि यहाँ के बच्चों ने ज़बरदस्त काम किया है स्पेस के हवाले से. देखो उन्होंने बच्चों ने बनाई है, कार बनाई है और इतना ज़बरदस्त बनाया है कि वाकई क्लैपिंग करती हूँ मैं. अल्लाह करे बच्चे कामयाब हों, इसी तरह के इवेंट होते रहें. ये देखिए आप यहाँ से ऑन करेंगे कंट्रोल को, तो यहाँ पे सेंसर ऑन हो गया. अब ये देखिए सारी चल रही है. We are a classmate students. Here my teammate Anis, Shayan, myself Nursen. We made a project smart lighting system. There is all things on automatic smart lighting. When you enter in a room, it will open automatically. Okay. When you get out of your room, it's automatically off. So that's why it's working. Here's sensor on. स्मार्ट लाइटिंग सिस्टम बनाया है. ये इसलिए बनाया, मिसाल को हम रूम में एंटर होते हैं ना, कभी थक जाते हैं और रूम में वैसे ही बेड पे लेट जाते हैं, ऑन ऑफ करना भूल जाते हैं लाइटों को. Assalamualaikum, my name is Jijal from class 9. Our project name optical detection. ये मतलब ये ऑप्टिकल डिटेक्शन है. ये रोबोट वाली कार है और ये हमने खुद बनाई है कार. सही है. अगर आपने कहीं देखा होगा कि कार में अगर कोई फ़ोन चलाता है तो एक्सीडेंट हो जाए तो भली हो जाए, लेकिन हमने यहाँ पर एक सेंसर लगाया है जिसकी वजह से ये आगे जो भी होगा वो देखेगा क्या आ रहा है क्या नहीं. उसकी वजह से ये यहाँ से मुड़ कर इधर हो जाएगा, उस पर एक्सीडेंट नहीं होगा. जी सर, ये आहे स्पेस शटल ऑर्बिटर जंहिंखे पाण लॉन्च कंदासीं. जेके एस्ट्रोनॉट्स हूंदा आहिनि, एस्ट्रोनॉट्स जेके स्पेस में वेंदा आहिनि त उहे कीअं था वञी सघनि, हिन जे ज़रिए इहे वेंदा. इन टोटल 6 टाइप्स आहिनि. ये जंहिं मां 4 ई लॉन्च थी चुका आहिनि ऐं 2 अञा ताईं न थिया आहिनि. त इन जो मेन मक़सदु इहो आहे जेके एस्ट्रोनॉट्स वेंदा आहिनि उते, त उनजो मेन मक़सदु इहो आहे उहो रिसर्च उते कीअं था करे सघनि. टोटल इन जा 6 टाइप्स आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधाया, जंहिंमें 4 लॉन्च थी चुका आहिनि. Assalamualaikum, my name is Hafizur Rahman and I belong to class Metric. Today I am going to tell you about the solar system. Solar system is basically a system of planets and sun, in which 8 planets revolve around the sun in their particular orbit. There are 8 planets: Mercury, Venus, Earth, Mars, Jupiter, Uranus and Neptune, in which sun is made up of hydrogen, helium and nitrogen and other few planets, in which we live in Earth, which is basically composition of mud and gases. First planet of the solar system. It is the 6th planet of the solar system. There are 83 moons and nature satellites and Saturn planet. Thank you.